ॾाढो सिपारो वा सूरत यूनुस अजो के दौर में रोकण सा केर बि रोकजे कोन थो त के चवन त मीलाद मुस्तफा बिदअत नाजायज़ नओ तरीक़ो बा इन के बुधी करे ऐं केर रुकजी पवे न जंहिंजे दिलनि में अल्लाह पंहिंजे मोहब्बत जा मण पैदा कया आहिनि उन्हनि खे दलील जी ज़रूरत कान्हे असांजा उस्ताद कामिल सोना जामे मस्जिद वारा फरमाइंदा त आशिकाना चिकार बात की हर कुछ नाम है उस तो कुर्बान आशिकन के तहकीक सा कम कोन हुंदो आ जाते महबूब जो नालो ॾिसंदा आहिनि पंहिंजो जानियूं कुर्बान करे ॾेखारींदा पर अजो के दौर में हिकिड़ा चवनि था तई बिदअत नओ तरीक़ो बा सहाबन न कयो बा ताबईन न कयो बा या वरी तव्हां जहिड़ा आशिक जिनखे आलमन ॿुधायो बा त मुंहिंजे मुस्तफ़ा जो मीलाद प्यारे महबूब जे आमद जो ज़िक्र पहिरियों पहिरियों ख़ालिक़े काइनात पाण कयो आहे जेको आलम अरवाह में जेको नबियन खां वाइदो वतई यो सिलसिलो पर इन ते यो जश्न जीअं रबीउल अव्वल महीनो अचे आशिकन जा घर सिंगार जी था वञनि घरनि में झंडा गुंबज़े खिज़रा कलमो शरीफ सलात मस्जिदियूं रोड रस्ता अव्हांखे मालूम हूंदो न त 12 तारीख़ ते छा मेड़ जो मंज़र हुयो इन्हनि सोननि अॻवाणनि जे अॻवाणीअ में महबूब जे आशिकनि जो सवन में जुलूस कोन हो पर लखनि में मेड़ जो जुलूस हुयो अल्लाह ताला फरमाए तो कुल बिफदलिल्लाहि व बिरहमतिही फबिज़ालिका फलियफ़रहू मुंहिंजा महबूब पंहिंजे पाक ज़ुबान मां इहो ऐलान फरमाए त जॾहिं तव्हांखे अल्लाह जो फज़ल ऐं अल्लाह जी रहमत मिले फलियफ़रहू पोइ भली उन ते ख़ुशियूं मल्हायो अल्लाह जे फज़ल ते ऐं अल्लाह जे रहमत ते भली त ख़ुशियूं कनि भली त जश्न कनि भली त ख़ुशीअ जो इज़हार कनि क़ुरान करीम जा जाम तफ़सीर लिखनि था इन फज़ल मां मुराद छा आहे रहमत मां मुराद छा आहे के चवनि था फज़ल मां मुराद इल्म आहे यानी क़ुरान करीम आहे इन क़ुरान करीम जे नुज़ूल ते बि मुस्लमान भली ख़ुशी मल्हाइनि तेड़ो रहमत वारो असांखे क़ुरान मिलियो आहे ऐं रहमत मां मुराद रहमतुल लिल आलमीन मदीने वारे साईं जी ज़ात आहे पर देवबंदी मकतबे फिक्र जो चोटीअ जो आलिम मौलाना अशरफ अली थानवी पंहिंजे किताब तसनीफ शुदा मीलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लिखनि था तने फज़ल मां मुराद बि ज़ाते मुस्तफ़ा आहे तने रहमत मां मुराद बि ज़ाते मुस्तफ़ा आहे फेसबुक ते गुफ्तगू करण वारा एतिरो त तव्हां समझो त मुर्शिदन जो कहिड़ो अक़ीदो बा जंहिं पिने जेको असां ई तव्हांजो मामूल महबूब जो मीलाद इन मीलाद ते मौलाना अशरफ अली सॼो पंहिंजो किताब मीलादुन नबी ते लिखियो बा यानी मालूम थियो त मीलादुन नबी करण जो ख़ुशीअ जे इज़हार जो मौलाना कायल हो जेकॾहिं मुर्शिद कायल आहे त मुरीद बि निकिरी निर्वार थी करे महबूब जा जश्न बि मल्हाइनि ऐं इहो ऐलान कनि त इहा बिदअत न आहे पर असांजा कामिल मुर्शिद सखी कंबर वारा घोट फरमाईंदा आहिनि गुला तूं चई थो त ही मीलाद बिदअत आहे बिदअत न आहे ही अल्लाह जी रहमत ई रहमत आहे सरकार जी आमद हुजूर जी आमद पुरनूर जी आमद आका जी आमद मक्की जी आमद मदनी जी आमद हुवा खैरुम मिम्मा यजमऊन अल्लाह ताला फरमाए तो अल्लाह ताला जे फज़ल अल्लाह ताला जे रहमत ते खुशीअ जो इज़हार करण
जशन करणु इहो उनखां वधीक बहितर आहे जेको गॾु कनि था, जेको जमा कनि था। दुनवी नेमतूं हुजनि, उखरवी हुजनि, पर महबूब जे विलादत बा सआदत ते ख़ुशीअ जो इज़हार, जशन करणु, ख़ुशी पैदा करणु इन्हनि ॿिन्ही ॻाल्हियुनि खां वधीक आहे। बस आखिरी अर्ज़ इहो आहे त मुस्लमानो हिकु प्यारे महबूब जी मुहब्बत आहे, ॿियो मदीने वारे साईं जी ताबेदारी आहे। मोहब्बत भी लाज़मी है, ताबेदारी भी लाज़िम है। हमेशा महबूब पंहिंजे महबूब जे फरमान में हूंदो आहे, मुरीद पंहिंजे मुर्शिद जे चवण में हूंदो आहे। इहा कहिड़ी मोहब्बत आहे जेको महबूब जो हुकुम थे उनजे हुकुम जी इनराफ़ी कजे त उहो मीलाद वारो मुस्तफ़ा थो फरमाए त मुंहिंजा उम्मतियो इहा निमाज़ मूं मुस्तफ़ा जे अखियुनि जो ठार आहे। ॾाढे दिल खोले ते सुभान अल्लाह चओ। निमाज़ ये जेके अल्लाह जा घर वीरान लगा पिया आहिनि, माण्हू कारोबार में, काचारनि में, मोबाइल न हलाइण में निमाज़ जो टेम थे के पंज पाड़े मां पहुचनि। अल्लाह जा घर गिराबाद रहमत वारो क़ुरान जंहिंजो तव्हां शान ॿुधो, इनके महीना गुज़री था वञनि, मुस्लमान पढ़ण त छा पर ज़ियारत जे लाइ बि तयारु कोन्हे। खुदा पैती पैसाई रिस्क में बरकत काने, घर में मोहब्बत ना है, औलाद चवण में ना है, फरमा बरदारी में ना है। तू मदीने वाले साईं जो सच्चो गुलाम थी, अल्लाह रसूल जो फरमा बरदार थी। ए घर जा बाती छा ए अल्लाह जी मखलूक भी तो सा मोहब्बत कंदी। असाई तव्हां महबूब जा आशिक हूं न, अॼु इंशाअल्लाह इन पिंडाल में उहे दोस्त जेके निमाज़ खां परे हो अॼु आद कयो त या अल्लाह तौफ़ीक़ ॾे, सुबह खां वठी करे वरी ज़िंदगीअ में निमाज़ कज़ा न कंदासीं। सभई चओ इंशाअल्लाह ताला। जेके अल्लाह रसूल जा फरमान अॼु ॾिसो था 2 महीना मुसलसल बारिश उन खां बाद वरी सैलाब जो बोझ जेका मुसीबत ने बोझ जे सूरत में आई, जाते बाहि भरे ताते तव अचे, ॻोठनि जा ॻोठ वेरान थी विया, ये रुतल ज़मीनूं ग़ैराबाद थी वयूं, ग़रीबनि जा बिज ये हर लुड़ी विया। ॾिसो पिया असां मेड़ वारनि जो बि छा हाल हुयो, पर अल्लाह ताला जो फज़ल थियो, नौजवाननि जूं शहर वारनि जूं महिनतूं थियूं, अल्लाह महिनत खे ज़ाया न कंदो बा, रब जो फज़ल थियो जो असांजी मेड़ शहर बचो। पर मुसलमान ये छा आहिनि, अल्लाह ताला जे अज़ाब जा चुटका आहिनि। त मुंहिंजा बाना वो अल्लाह ॾे मोटी पाने, ओ अल्लाह जा बानो अॼु वक़्तु ई वेरो बा पंहिंजो रोई पंहिंजे रब खे राज़ी कयूं। ॾिसो पिया हर बुराई उरूज ते अॼु नेकी करण वारनि ते टोक आहे, जंहिंजे सोबत में लखा माण्हू आया, बुरा हुआ, बदकार हा, बेनिमाज़ी हा, अल्लाह जे कामिलनि जी निगाह थी वई, अल्लाह ताला उन्हनि खे 5 वक़्त निमाज़ सां गॾु तहज्जुद गुज़ार बणाए छॾियो आहे। अॼु फेसबुक ते पंहिंजे मुंहं सां इहो छा आहे, इहो हिन क़ौम जे मथां डमर आहे। अल ग़ीबत अशद मिन ज़िना, गिला एतिरो बुरो कम आहे जो ज़िना खां वधीक आहे। पर जेके अल्लाह जा प्यारा हुजनि, महबूब जा आशिक हुजनि, उन्हनि जे बारे में तौहीन, उन्हनि जे बारे में गुस्ताखी, त तव्हां सम्झो इहो हिन क़ौम जे मथां शामत आहे। पर अल्लाह जो फज़ल आहे, इहे तौहीन करण वारा घटि आहिनि, अल्लाह वारनि सां तव्हां जहिड़ा मोहबत करण वारा घणा आहिनि। अजोके दौर में चंगाई चवण वारो वणे कोन थो, बुराई बुछड़ाई उरूज ते आ, सरेआम व्याज जी बाज़ार गरम लगी पई आ। नंढो ऑफिसर हुजे वॾो हुजे, रुश्वत खां सवा कम नथो थे, लुच चोर जा मददगार सवे आहिनि, मज़लूम ग़रीब जो मददगार न मिलंदो तव्हांखे। अॼु ॾिसो पिया तव्हां जुआ जी बाज़ार गरम आ, नौजवान उलझी
पिया रात डी नशन में बुराइन में ऐ मुसलमान एड़े प्रोग्राम में फायदो वठी अज पंहिंजे रब जाडो मदीने वाले साईं जो वसीलो वठी दरदवारी दा तोखे करनी आहे इन मजलिस मां न वठंदे अज अल्लाह ताला अॻ में ई करम फरमाए छॾींदो।